नाज़िन, वफ़ाक़ी हुकूमत टैक्स चोरनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते क्रैक डाउन जो ऐलान करे छॾियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान में सालियानो 7,000 अरब रुपयनि जी टैक्स जी चोरी थिए पई। सेल्स टैक्स तक़रीबन 3400 अरब रुपयनि जो चोरी थी रहियो आहे। इस्लामाबाद में FPR चेयरमैन ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त बैटरियूं ठाहिण वारियूं कंपनियूं 11 अरब रुपयनि जी टैक्स चोरी में मुलवस आहिनि। स्टील सेक्टर मां रुगो 50% टैक्स मिले थो। मुल्क में टैक्स जो समूरो बार पघारदार तबके ते आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त टैक्स चोरनि ख़िलाफ़ जंग जो ऐलान करियां थो। कंपनियूं टैक्स चोरी करण लाइ कूड़ ॻाल्हाइनि थियूं। टैक्स सुधारनि ते कमु कयो पियो वञे। मुआइशी हवाले सां सिधे रस्ते ते आहियूं। नाज़रीन, आगे भेरो ॿी ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त वफ़ाक़ी हुकूमत टैक्स चोरनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते क्रैकडाउन जो ऐलान कयो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान में सालियानो 7,000 अरब रुपयनि जी टैक्स जी चोरी थिए पई। सेल्स टैक्स तक़रीबन 3400 अरब रुपयनि जो चोरी थी रहियो आहे। इस्लामाबाद में FPR चेयरमैन ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त बैटरियूं ठाहिण वारियूं कंपनियूं 11 अरब रुपयनि जी टैक्स चोरी में मुलवस आहिनि। स्टील सेक्टर मां रुगो 50% टैक्स मिले थो। मुल्क में टैक्स जो समूरो भार पघारदार तबके ते आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त टैक्स चोरनि ख़िलाफ़ जंग जो ऐलान करियां थो। कंपनियूं टैक्स चोरी करण लाइ कूड़ ॻाल्हाइनि थियूं। टैक्स सुधारनि ते कमु कयो पियो वञे। मुआइशी हवाले सां सिधे रस्ते ते आहियूं।